इमाम हुसैन करबला में सिर भी तो नमाज ते ॾिनो तो भली गोलिन जी भली हथियारन जी बरसात हो जे तीर तलवार खंजर जी बरसात हो जे पर हुसैन नमाज न छॾींदो वक्त भी मुख्तसर आहे अॻिते भी प्रोग्राम हले थो हुते भी पहुचणो आहे लेट भी थी वई आहे अल्लाह से को दुआ आहे रब तव्हांजे प्रोग्राम खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए कुरान जा आशिको दीन जा परवानो असां मदीने वारे साईं मिठे मोहम्मद पाक साईं जा गुलाम आहियूं असां उलमा देवबंद जो अक़ीदो आहे त असां मदीने वारे साईं जी जुती मुबारक जी जेका दज़ आहे उहा बि अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं ऐं देवबंद जमात जो अक़ीदो आहे असां सहाबा जा बि गुलाम आहियूं त अहल बैतन जा बि गुलाम आहियूं असांजी हिकिड़ी अखि शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत आहे जेको चवे त मां रुगो सहाबा जो गुलाम आहे सोणे अलीअ सां लॻे ई न इहो अंधो आहे ताणो आहे हिनखे हिकिड़ी अखि आहे जेको चवे त मां रुगो अली जे दर जो नौकर आहे नबी जा यार साहब मूंखे वणंदा ई न आहिनि इहो बि अंधो आहे ताणो आहे हिनखे बि हिकिड़ी अखि आहे असांजो परच में नबी ॿिनि रंगनि वारो अछनि कारनि पटनि वारो झंडो जेको अल्लाह जे रसूल अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा जी चादर मुबारक मो जंगे बदर में ठहरायो आयो सहाबा जो भी झंडो आहे त हथ मथे करे जो अहल बैतन जो भी झंडो आहे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम परचमे नबवी नारे तकबीर अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो तॾहिं त मुंहिंजे महबूब साईं जा साहबा मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा खां पुछनि था मदीने वारा साईं ओ मुंहिंजे महबूब साईं जो शान त ॿुधाए बीबी आयशा असांखे मिठे मोहम्मद पाक जी सीरत ॿुधाए अखलाक ॿुधाए ये अम्मा आयशा भी हुआ आयशा है जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जा सलाम खणी ईंदो शाने माशा शाने माशा शाने माशा वो चवंदे नमा के आशिक चयो न बीबी साहिबा जे शान में सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया ये हला है ना शिकार करते दुआ कंदो वने सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था हाय बदबख्त तू एड़ी अम्मा आयशा के नऊज बिल्ला कुतिया जे लकब सां सदे तो अरे जेके गारियूं थोड़े उन जे बिस्तरे ते त जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी ईंदो तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था हुमैरा का तैयबा का सिद्दीका का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था अमिया शादे मुनकरन ते अमिया शादे मुनकरन ते अमिया शादे मुनकरन ते लानत तुझे बेशुमार उम्मत की अम्मी वो नबी प्यारे ने फरमाया था सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया ये हुआ मुझी अम्मा आयशा जेके मदीने जे मीर चयो आयशा पानी त खणिया हाँ वो मुझी अम्मा आयशा जी झोल में मदीने वारो साईं आराम कंदो इए चमकंदो जिया जो ताज दरसे में बुखारी सैयद जे हथ में रब जो कुरान तो चमके ज़ियारत कयो जिया सैयद जे हथ में कुरान तो चमके बीबी आयशा चती मुझी झोल में मिठो मोहम्मद इए चमकंदो तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां त दुनिया में ॿ कुरान अथव हिकिड़ो ख़ामोश कुरान आहे हिकिड़ो ॻाल्हाइण वारो कुरान आहे ख़ामोश कुरान लाउड वारे खे बि चाहे भलो लाउड थो हलाए ख़ामोश कुरान आहे ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आहे ख़ामोश कुरान ही सैयद जे हथ में आहे जंहिंजो रोज़ दीदार कंदा हो मस्जिद में हाँ साईं घर में
पर गलाण वारो कुरान केड़ो आ फरमाए वन नजमी इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। ओ मुझा सोना नबी तू मक्के मदीने में गलाइंदो आ ज़बान मिठे मोहम्मद जी हुंदी आ पर कलाम मा रब करीम जो हुंदो आ। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने कुरान, शाने अबू बकर सिद्दीक, शाने उमर फारूक, शाने उस्मान गनी, शाने अलीउल मुर्तज़ा, शाने हसनैन करीम, शाने अमीर मुआविया, शाने अम्मी आशा। क्यों ना माने चार यार, बेशुमार लानत तुझे। मां हिन खे त पाण सां गॾु खणी वञो दोस्त गाउट वारे खे मुंहिंजे ऊपर मां फिकी पियो आहियां भले मिठी खणी आ तूं खे चाहे हा मिठी आहे क़ुरान दास हे ॿ टे ॾींहं खणी वञो असांखे थके ई माशाअल्लाह सैयदन जो मुरीद आहे क़ुरान दास को दीन दा परवानो थोरो तवज्जो कयो माॾे वक़्तु मुख़्तसर आहे मुझे साईं फरमायो आयशा पानी त खणी आ याद है ना का सिद्दीका पानी खणी आई मुझे साईं फरमायो आयशा वल तू पी त पो मां मोहम्मद पिया। सजी दुनिया सिकंदी आ त असां मदीने वारे साईं जी ओभर पियो तव्हांखे खपे नबी साईं जी ओभर खपे अरे को वडेरे जी ओभर पिए को भोतार जी ओभर पिए को खान जी को चौधरी जी को सरदार जी को सैयद जी को आलिम जी को मुर्शिद जी को पीर जी को औलिया अल्लाह जी ओभर पिए सिकंदाओ पर मदीने जो मीर थो थे सजी दुनिया मुझी ओभर जला सिके आयशा मां मिठो मोहम्मद तुझी ओभर पियण थो चाहियां। अल्लाह अकबर। तेरा शाह मेरा शाह बिबला शाह बिला शाह तेरा शाह मेरा शाह तेरा शाह मेरा शाह ये हबीबुल्लाह शाह। कुरान दा आशिको दीन दा परवानो मुझी अम्मा आयशा सिद्दीका तैयबा तारा दी जे सही तवा पियो माता जी ओभर पिया ना ना अरे यार ताजी दिल चवे त असां मिठे मोहम्मद जी ओभर पियूं त पोइ शाह साहब जी हीअ ॻाल्हि यादि रखो तव्हांजे पाड़े में शहर में के दोस्त साथी हाजी हज तो मोटी अचनि उमिरे वारा उमिरे तो अचनि त उन्हनि खे चवंदो कर मूंखे मके मदीने जो आब ज़मज़म जो पाणी ख़ालिस पिया छो त आब ज़मज़म उहो पाणी आहे मदीने जे मीर घुराए करे पाण पीतो ओभर बची पई साहबा के फरमा मुझे ओभर तवा वनी ज़मज़म जे खूह में हारियो दीवाना मस्ताना परवाना चवंदा सही असां न पियूं फरमा ना ना अॼु मां रसूलुल्लाह के पंहिंजा उहे भाइर उम्मती यादि था अचनि जेके मुंहिंजो दीदार बि न कंदा त बि घर वेठे मोहम्मदी कलमो पढ़ंदा मुंहिंजी दिलि थी चाहे मुंहिंजा पोयां उम्मती इहो मिठो पाणी ज़मज़म जो पी करे क़यामत ते फ़ख्रु कनि ख़ुशी कंदा असां मिठे मोहम्मद जी ओभर नसीब कई से। बदो दुनिया वारो कुरान जा आशिको दीन जा परवानो ज़मज़म जे पाणीअ जे लाइ त मुंहिंजो मुर्शिद ॿेर वारो चवंदो हो ख़ुशी करे उहो माण्हू जेके ज़मज़म मिले छो त ज़मज़म अलाह साईं वटि जन्नत वारे पाणीअ ऐं हौज़े कौसर वारे पाणीअ खां बि शान में मथे आहे छो त अलाह साईं मिठे मोहम्मद जो चार दफ़ा दुनिया में शक सदर करायो नबी साईं जो सीनो मुबारक चीरे करे हुजूर जी दिल के मुझे रब साईं चार दफ़ा ज़मज़म जे पाणी सां धोरायो अल्लाह अकबर जे पाणीअ में हरम पाक जी ज़मीन जी बरकत अल्लाह जे हुक्म जी बरकत जे पाणीअ में ज़मज़म में हज़रत नूरी मखलूक जे सरदार जिब्रील अलैहिस्सलाम जे पर जी बरकत ऐं हिकिड़ो अल्लाह जो नबी इस्माईल अलैहिस्सलाम जे खुड़नि जे पेरनि जी बरकत लगल अम्मा आयशा चेती मुझे साईं आखिरी टाइम ते फरमायो डंडन त खणी आ 12 रबिउल अव्वल जो डी मुझी झोल में मदीने वारो साईं सुतला बुधो ठरी मीरवा जे इलाके वारो हंडियारी वारो इर्दो गिदनवा जा आयल आशिको तारके जा मुसलमानो बुधो कुरान जा आशिको अरे कंहिंजी झोल में भेण जो मौत थे कंहिंजी झोल में भाउ जी वफ़ात थे कंहिंजी झोल में अबे जी वफ़ात थे कंहिंजी झोल में ॾाॾे नाने जी वफ़ात थे कंहिंजी झोल में ॾाॾीअ जो नानीअ जो मौत थे कंहिंजी झोल में न्याणीअ जी वफ़ात
वफ़ात थे, कंहिंजी झोल में घरवारी जी वफ़ात थे, मुड़स जी वफ़ात थे। हाय सिद्दीक़ा मां तुंहिंजी अज़मत तो क़ुर्बान वञा, जंहिंजी झोल में ॿिन्ही जाननि जो सरदार मिठो मोहम्मद तो रब ॾे वञे। अल्लाह अकबर। उहा मुंहिंजी अम्मा आयशा मुंहिंजे साईं फरमा डंदड़ खणी आ। अम्मा आयशा डंदड़ खणी आई। साईं जो जिस्म में कमज़ोरी आ। आयशा डंदड़ पक्को आ, सख़्त आ। इन मुसवाक के चबाड़े चबाड़े नरम करे पंहिंजे वात में पोइ मूंखे ॾे। अम्मा आयशा नबी से के डंदड़ चबाड़े चबाड़े नरम करे साईं खे चए साईं तव्हां विहाणे ते तकिए ते आराम कयो। हे मुंहिंजे आयशा जे वात जो लुआब लॻल आहे। मां इन डंदड़ के पाणीअ सां धोई अचां, छो त मिठे मोहम्मद जी नबूअत जो लुआब मथे आ। साईं जो वात मुबारक असां खां मथे आ। साईं मां धोई अचां। पाण फरमा ना 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 सिद्दीक़ा मां दुनिया खे ॾेखारिया त मिठे मोहम्मद खे पंहिंजूं घरवारियूं केॾियूं प्यारियूं ने। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अज़वाजे मुतहरात। अखिमा ॾे कर टाइम थोरो आहे तॾहिं भाऊ खे चवंदा ढर ॾे। अल्लाह क़बूल कंदसि। आमीन चओ। वक़्तु मुख़्तसिर आहे, तवजो कर। छा कयूं, राणीपुर शुगर मिल जी ट्रैक्टर टालियुनि जी कमंद जे करे देरि थी वई। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो मदीने जे मीर मुंहिंजे साईं फरमायो आयशा धोइण जी ज़रूरत न आहे। अल्लाह अकबर। नबी भी आला त नबी जूं घरवारियूं भी आला। अरे तू असांजी शादी थींदी आ त तू असांजी घरवारी जी चूंड मिट माइट कंदा थी, अजीज करीब कंदा थी। कंहिंजो घर मासी ॻोल्हे, चाची ॻोल्हे, नानी ॻोल्हे, मिट माइट रिश्तो ॻोल्हींदा। मुस्तफ़ा करीम जे बिस्तरे में जेके घरवारियूं आहियूं उन्हनि जी चूंड दुनिया जेके माण्हू न कई आहे, उन्हनि जी चूंड अर्श वारे रब पाण कई आहे। तॾहिं त चए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। ओ मुंहिंजा सोना बीबी तुंहिंजूं जेके बि घरवारियूं मां अल्लाह उन्हनि खे ईअं पाक कयो आहे, ईअं पाक कयो आहे जीअं मां रब खे पाक रखण जो हक़ आहे। ओ ज़ाकिर जी ॻाल्हि कूड़ी आहे, चो क़ुरान जी ॻाल्हि सची आहे। असां वटि दलील क़ुरान जो आहे। लिखण वारो लिखो, ॿुधण वारो ॿुधो, रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो। तारीख़ त हाणे जी आहे न, क़ुरान त उन दौर जो कलाम आहे जॾहिं न ज़मीन हुई न आसमान। मौलाना ज़मीन आसमान जे ठहण खां 7000 साल पहिरों रब हिन कलाम जी तिलावत कई आहे। रब पाण पढ़ियो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। हदीस में अचे तो हीअ सूरत भी अल्लाह पाण पढ़ी आहे। ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस समावातिल उला। पोइ मां तारीख़ जेका सहाबा के हुजूर जी घरवारनि खे गंद लिखे अहिड़ी तारीख़ खे मां ख़ैरपुर जे चौक ते बाहि ॾेई साड़िया। तारीख़ कूड़ी अथव, मिठे मोहम्मद जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान सचो आहे। हिन क़ुरान में लिखल आहे आयशा जो शान। 18 आयतूं क़ुरान जूं बीबी आयशा जे शान में 18 सिपारे जी सूरत नूर में लथियो। मुंहिंजे साईं फरमायो आयशा डंदड़ धोइण जी ज़रूरत न आहे, तुंहिंजे वात वारो डंदड़ बग़ैर धोइण जे मां मिठो मोहम्मद पंहिंजे वात में विझां थो। पाणी खणी आई। आयशा तूं पी। सही हुकुम भला अदब खां मथे आहे। अम्मा आयशा पाणी पीतो, थांव में ओभर बची वई। मुंहिंजे साईं फरमायो सिद्दीक़ा ॿुधाए कहिड़ी जाइ ते चप रखिया थी? मां मोहम्मद बि थांव में उन जाइ ते चप रखी पाणी पिया जाते तूं जा चप उते मां मोहम्मद जा चप। शान अम्मी आयशा, शान अम्मी आयशा, शान अम्मी आयशा। अल्लाह इएं कबो थी घरवारनि सां प्यार। तूं कॾहिं पंहिंजी घरवारीअ खे थांव धोरायो न? अम्मा आयशा चए थी असां कॾहिं बीमार थी पवंदा हुआसीं, घर जो कमु रहिजी वेंदो हो, ॿिन्ही जहाननि जो सरदार लोलाक जो सरदार असांजो शोहर मिठो मोहम्मद असां सां गॾु वेही घर जो कमकार कराईंदो।
वॾाई न कर घरवारीअ सां घरवारीअ खे कम में हथ वंडाइण इहा बि मिठे मोहम्मद जी सुन्नत आहे तोखे त रुॻो उहे सुन्नतूं प्यारियूं आहिनि न सयूं खाऊं हलवा खाऊं हे बि त सुन्नतूं आहिनि न अल्लाह अकबर घरवारीअ खे कम में हथ वंडाइण बि मिठे मोहम्मद जी सुन्नत आहे यादि रखजांइ मुंहिंजे साईं खे पंहिंजी उम्मत प्यारी साहबा फरमाईंदा साईं जन जी जुती मुबारक छॾी पई त सुई घुराए धागो घुराए मुस्तफ़ा करीम पंहिंजी जुतीअ खे टाको पंहिंजे नबूअत वारनि उन्हनि हथनि सां हणनि था जे हथ जी आंगुर जे इशारे सां चोॾीअ जो चंड बि ॿ टुकड़ा थी वियो नंढे हूंदे बचपन में जिन हथ जे आंगुरनि चोॾीअ जे चंड सां रांदि खेॾी उहे नबूअत जा आला हथ मिठो मोहम्मद जुतीअ खे टाको थो हणे दीवाना मस्ताना परवाना साहबा चवंदा साईं ही छा था कयो साईं असांखे जुती ॾियो त असां टाको हणंदासीं साईं तव्हां छो था तकलीफ़ कयो हाणे फरमाए ना 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 जुतीअ खे टाको इन करे थो हणां त मुंहिंजी उम्मत में के यतीम ॿार हूंदा अल्लाह के बाज़ार में ग़रीब हूंदा के वेचारा घर जा वॾा हूंदा पंहिंजो ख़र्चो इन मां हलाईंदा मतां को मोची मतां को यतीम मतां को ग़रीब बाज़ार में त वॾेरनि जा दुकान बि हूंदा भोतारनि जा दुकान हूंदा सेठनि जा दुकान हूंदा अरे ठरी मीरवा में नंढो दुकान हुन मोचीअ जो हूंदो जेको 20 रुपया वठी माण्हुनि जा बूट पालिश करे माण्हुनि जी जुतीअ खे टाका हणे मतां को भोतार मतां को काटन जे कपिड़े वारो मतां को जियला गाॾी वारो में की उन गरीब ने बुरी नजर सां ॾिसे खबरदार मां मिठो मोहम्मद रोज़े में नाराज़ थींदो मां अरे मां यतीमनि जो यार आहियां गरीबनि जो यार आहियां उन गरीब खे बि घटि नज़र सां दुकान में न ॾिसजांइ जेको माण्हुनि जा बूट पालिश करे माण्हुनि जी जुतीअ खे टाका हणाए घर जो ख़र्च थो हलाए अरे उहो बाज़ार जो नंढो ग़रीब दुकानदार यतीम जो ॿार बि फ़ख़ुरु करे चवे त यारो जुतीअ खे टाको हणणु एब न अथव कंहिंजी जुतीअ खे टाको हणी बचन जी रोज़ी कमाइण बि मिठे मोहम्मद जी सुन्नत अथव नबी उनखे बि मयार लॻाराई जुतीअ खे टाको हणा त दुनिया उनखे किनी नज़र सां न ॾिसे पराई जुतीअ खे टाका हणी रोज़ी कमाए इनखे एब न ॾिसो इहा मिठे मोहम्मद जी सुन्नत तंहिंजे करे अॼु सैयद हबीबुल्लाह शातानी हथ ॿधी अर्ज़ु खणी आवा अल्लाह जाने अहिड़े शफ़ीक नबी सां प्यार कयो अम्मा आयशा चए थी मुंहिंजे साईं जो आख़िरी टाइम थियो हज़रत जिब्रील जो जे साईं 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे साईं इज़राइल बि आवा जिब्रील बि आवा साईं दुनिया छॾींदो हलंदो फरमाए जिब्रील अम्मा कीअं आला मुंहिंजी उम्मत जो छा थींदो तूं असां नबी साईं खे नाराज़ कयोसीं नबी साईं खे पंहिंजी उम्मत केॾी प्यारी आहे आख़िरी टाइम ते मुंहिंजी उम्मत जो छा थींदो हज़रत जिब्रील जो साईं भला मां रब सां मिली चा या अल्लाह बिनी जान जो सरदार चे तो मां दुनिया न छॾींदो मुंहिंजी उम्मत जो छा थींदो उम्मत नबी के नाराज़ कयो तूं असां त रोज़ प्लेट घुमाए ॾाढ़ी कूड़े वञी ठरी मीरवा जी गंदी बाज़ार में उछलाईंदा नबी जी सुन्नत के तूं असां कांच पंहिंजी गोॾ भेजन को हेठि कंदा तूं असां त यहूदीन ईसाइन जे तरीक़े ते जनम डे मल्हाईंदा सालगिरह मल्हाईंदा हिन साल त वरी कंबर जे मुशरिकनि नबी साईं जी ख़ुशीअ में सालगिरह जा केक कटिया इहो ईसाइन जो कमु आहे जनम डे मल्हाइण सालगिरह मल्हाइण तारीख़ यादि कंदा आहिनि ॿार जे ॼमण जी तारीख़ इहा पोइ वॾो केक घुराए पोइ मोमबतियूं ॿारींदा आहिनि पोइ मोमबतियूं ॿारे पोइ नंढे ॿार खे चवंदा आहिनि अचो सभु फोटू वोटू कढो वरी नंढे ॿार खे चवंदा आहिनि तूं ईअं जेको आहे मोमबतीअ खे विसाए वरी नंढो ॿार मोमबती विसाईंदो वरी सभु ताड़ी वॼाईंदा हैप्पी बर्थडे टू यू कंदा आहिनि न यार इहो ईसाइन जो कमु आहे यार उम्र जो गुज़री वञे साल गुज़री वञे वरी ख़ुशी मल्हाइण जन्म डे मल्हाइण बर्थडे मल्हाइण इहो त को जाइल माण्हूअ जो कमु आहे बाबा उम्र जो गुज़री वई साल गुज़री वियो त अञा क़ब्र जे वेझो थियो न पोइ ख़ुशी कजे या फ़िक्र कजे मौत जो फ़िक्र कजे आख़िरत जो फ़िक्र कजे ख़ुशी कीअं हे त तुंहिंजी उम्र जो हिकु साल ख़तमु थी वियो न इस्लाम में न सालगिरह आहे इस्लाम में न वरसी आहे हाँ इस्लाम में वरसी भी कोने सालगिरह भी कोने इस्लाम में याद रख जाए कुरान जा आशिको मंगना आई
हे सही जुमाना हे वरी जेके असां वटि रस्मो रवाज पहलने वनवा हे बुकियूं हे छा सब ये वाणिन जा तरीका ईसाइन जा तरीका असांजे इस्लाम में अची विया इस्लाम में रुगो निकाह हाणे त कंबर में नबी साईं जी ख़ुशीअ में केक घुराए उन केक ते नबी साईं जो रोज़ो शामिल आहे मूं मोबाइल में सबूत मौजूद आहे उन केक ते लिखल आहे या रसूल अल्लाह या मोहम्मद रसूलुल्लाह पोइ कंबर वारो मुर्शिद काती खणी नबी साईं जे नाले के कटे हुजूर जे रोज़े के कटे हिक हिक मुरीद के वात में केक खाराईंदा या नबी जो अखलाक ये नबी जी सीरत मलाबी आहे मिलाद ये मलाबो आहे नबी साईं जे रोज़े जे मथो काती ता हलायो हुजूर जे नाले जे मथो छुरी अरे सुले हुदैबिया जो मौक़ो आहे काफरन सा सुलो नामो तो थे नबी अली से को लिखाए दो अली तुझा अखर भला हजरत अली लिखे तो लिखो हाजा किताबुन मिन मोहम्मद रसूलुल्लाह अली लिखो तो ही अहद नामो सुलो नामो लिखता मिठे मोहम्मद अल्लाह जे रसूल जे तरफों काफरन एतराज कयो तू रसूलुल्लाह ते तोखे मञो ही न था ओ सांजो सुलो नामो ये लफ्ज डारा हिय लिख रहा अली के जो हाजा किताबुन मिन मोहम्मद बिन अब्दुल्लाह आजा किताबुन मोहम्मद बिन अब्दुल्लाह ये लिखो हजरत अली के नबी से हुक्म कयो तो रसूलुल्लाह के ड्राई करे अली मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो सुनो नामो तो हजरत अली कलम रखियो साईं दे तके जे दो साईं आसमान फाटी पवे जमीन चीर जी वने इयो कम अली को न थींदो अली द अली है ना मोहम्मद रसूलुल्लाह के अली ड्राई मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखे और ये वरी सदा आशिक रसूल था नबी से ने नाले दे शुरीदार पर वो केक वात में खाइंदा यो इश्का तो के मिलाद मुस्तफा मलाणो आ त ये मला जी जो दोस्तन जलसो रखियो आ सुभान अल्लाह ऐसा ने मिलाद मुस्तफा है ना मदीने वाले साईं जो शान ये पढ़बो आ अल्लाह अकबर जिब्रील वयो मथे साईं जिब्रील वेस्ते से उम्मत मुझो साईं करे तो उम्मत जी दिल जाए मिले अल्लाह जिब्रील के जो जिब्रील वन मुझे सोने के दिल जाए दे अब तवा जो जलसे ते आया हो के राजी कर आया हो जल्दी बुधायो हथ मथे करे मां भी खानपुर शिकारपुर को सफर करे आया मां भी के राजी कर आया हां ए सैयद हथ में कुरान आ ओ कुरान तू फैसलो कर ये सजी जमात चवे थी त असां रब के राजी कंदा हो अब मुर्शिद के राजी कंदान वली के राजी कंदान गौस कुतुब अब्दाल के राजी कंदान कादरी चिश्ती नक्शबंदी शेरवर्दी पीर मुर्शिद के राजी कंदान ओ मुझा अल्लाह सजी दुनिया तो के राजी करे सहाबा तो के राजी कर सवाल नबी तो के राजी कर सिद्दीक शहीद गाजी मुजाहिद इमाम अल बैत करबला जा शहीद मौला तो के राजी कर या अल्लाह 18000 मखलूक तो के राजी करे ए सुबह को वठी करे दीवाना वेठान आखिरी मेहमान तई रब दुआ तई वेंदा ये खल्क रब तो के राजी करे पर मौला तू भी तब बुधाए न कुरान में जो फैसलो कर रब तू भी सच्चो आ कुरान भी सच्चो आ जको खणी आयो मलाइक जिब्रील भी सच्चो आ जे सोने मोहम्मद ते कुरान लथो वो सोनो मोहम्मद भी सच्चो जे शहर में आयो मदीने में वो शहर भी सच्चा मौला अज खबर पेजी वने तो रब तू के राजी कंदो आ सजी दुनिया तो के राजी कंदी आ बुधो सैयद हथ में कुरान आ ए मुझे हथ में 3 सिपारो खुलल आ इन 3 सिपारे जी बिन सूरतुन में अल्लाह से जवाब दिनो चे तो सजी दुनिया मुखे राजी करे पर मां अल्लाह बिन शख्सन के राजी कया सुभान अल्लाह गणन शख्सन के बिन के रब उहे केड़ा चेतो नंबर पेरो वज़हा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा रब तो फरमाए यो शख्स बो फरमाया वसयुजन्नबु अल अतqa अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लि अहदिन इंदहु मिन निमतिन तुजज़ा इल्ला बितिग़ा वजहि रब्बिल आला वलसौफ यरज़ा मुझे रब तो फरमाओ दुनिया वारो सजी दुनिया मां अल्लाह के राजी करे पर मां अल्लाह को मिठे मोहम्मद के राजी कया बे सिद्दीक अकबर के राजी कया सुभान अल्लाह हाने फैसलो पाण कयो अड़े अड़े अबू बकर
मता खुदा कब्र में शिकिल फेराई ते कुरान में रब तो चे माहे को अल्लाह अल्लाह तो चे माहे को सिद्दीक के राजी क्या बे सोना मोहम्मद के राजी सुभान अल्लाह सहाबा के नगला हो जीरे जन्नत में ता पिया थी सुभान अल्लाह हां ते खुदा शिकिल फेरा शरीफ हुजूर दा साहबा घटिन छा एडन के नगला इंदो कर ते गर्मी जी मौसम हो जिया जमात मुजला पखो हलाया सैयद के भी हवा लगे या बहु दिलदार के भी हवा लगे या बहु सिराज अहमद की हवा लगे या एरो मुझे नाथ खान बैठा उज़ैर अहमद उनके लगे हवा लगे या ना लगे या वो हलम मदीने मदीने में मुझे साईं जो साओ रोजो आ दिल नथी जब हलवा जी ते तो हो के वारफ्ता जो भी मदीने गया मदीने दा आशिक सुभान अल्लाह कर देखो सुभान अल्लाह कर हिन साल मदीने दुसी हो के वारफ्ता जो भी मदीने गया सब्ज गुंबज को बस देखता रह गया सब्ज गुंबज को बस देखता रह गया सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा दूसरा और कोई नजारा नहीं हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन ये जिसको उनका सहारा नहीं है जो ना बुझा जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल बिलाल के वडियूं तकलीफूं आयो त तलवारी ते सुमारे पुठीअ ते पत्थर रखंदा लो तपाए बाह जा डब ॾिना वेंदा त बि बिलाल चवंदो अहद 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 तॾहिं त घुमे मके मदीने जी ज़मीन ते पियो जुतीअ जो खिसकाट मेराज जी रात मिठे मोहम्मद खे जन्नत में ॿुधण पियो अचे वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं जुल्म पे जुल्म सा कर ये बोले बिलाल जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं इतना कमजोर ईमान हमारा नहीं आखिरी बुध जुमलो चे तो देखो कुर्बान में जा बजा मोमिनो ज़ियारत के कुरान जी देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे ये उनको मुखातब किया देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे ये उनको मुखातब किया कभी यासी कहा कभी ताहा कहा कभी यासी कहा कभी ताहा कहा नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन ये जिसको उनका सहारा नहीं गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर जिसका किनारा नहीं बस वो आखिरी टाइम में मुझे महबूब वसीयत इहा कई दुनिया वारो मां वञा वठो पर ॿ शयूं छॾे थो वञा मुझी वसीयत इहा अथव मां मिठो मोहम्मद वञा वठो हिकु अल्लाह जो क़ुरान ॿियो रसूल जी हदीस ऐं मुंहिंजे साईं फरमायो नमाज़ पार अथव बेनमाज़ी थी नंबर जो मथां क़यामत ॾींहुं मां मुस्तफ़ा न सुञाणा पढ़ंदो नमाज़ हथ मथे करे चो नमाज़ पढ़ंदासीं कॾहिं जुमे जुमे ते मानी भी रोज था खाऊं ना अल्लाह के सजदो भी रोज ॾियो हाँ नमाज़ पढ़ंदो मां गारंटी सां चवां थो नमाज जी बरकत सां कई बुराइयूं भी निकिरी वेंदियूं नमाज जे करे वुज़ूअ जे करे ये जिस्म जा वुज़ू आहे क़यामत जी चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदे मिठो मोहम्मद सुञाणे जन्नत वठी ऐं ॿियो वमा मलकत ईमानुकुम नौकरनि ते बाननि ते सख़्ती न कजो गुलामनि ते सख़्ती न कजो मुलाज़िमनि ते सख़्ती न कजो हिते त घरों जेको कावड़जी अचे उहो बि पेशमाम सां रुसे वेठो आहे उहो बि पेशमाम ते कावड़े वेठो आहे पेशमाम वीचारनि जी पघार कुल 5000 7000 पोइ छा कई थी इन्हनि जे घर जो ख़र्च कीअं थो वधे केॾा घरनि जा ख़र्च
मुझे घर जो रुगो 13,500 महीने में बिल आयो खीर जो। हालांकि 4 बार वो भी 13,500 मुझो बिल आयो। अज जो मां बिल जो कढियो खीर जो त मथे ते हथ रखी थे यार मुझे के तडे दे भी मौलवी पढ़ाईंदा वो तो रुगो पगार उन खीर में अल्लाह खुदा जो कसम एडी महंगाई जो दूर हेरे वो तो टोड़ीअ जे बंद ते वायसो पेशमा पढ़ाए पियो 70 ॿार वेठास जातो टोड़ीअ जो बंद टुटो सब्जो ही वेठा जात जा मां जो जलसे ते वियमि चयो मां ॾे ख़बर आहे त घणी पगार थी जैसे 1700 रुपया 1700 पगार मां खे चइसि मां चयो तुंहिंजो घर कीअं थो हले हिते टमाटा ई महांगा लॻा पिया आहिनि कीअं थो घर हले खिली करे चइसि मुंहिंजा 2 भाइर आहिनि 2 अरबी टीचर आहिनि 80 90 हज़ार सरकारी पगार आहे उन्हनि जी पढ़ाइनि बि कोन था घर वेठा आहिनि मोकल आहे स्कूल खे पोइ बि पगार मिले थी 90,000 पगार हिकिड़े जी लख आहे पर पोइ जॾहिं महीने जी 25 या 27 तारीख़ थींदी आहे न मुझे 1700 पगार है वो बाहर माडे ईंदा न बहु 100 रुपये उधारो दे घर में भाजी खोले बस अल्लाह हिन जे सदके हलाए इन जो यो मतलब ना है तो सुभाणे को ता भी घटायो वरे ता अञा वधाए कंदो न इंशाअल्लाह कुरान वारनि जी खिदमत दीनदारनि जी खिदमत कंदो इंशाअल्लाह हींअर दुरूद शरीफ पढ़ो बहु दिलदार जी इजाज़त सां मुख़्तसर नात हिकिड़ी पढ़े बहु ज़ेर अहमद पोइ वरी बहु दिलदार जो नातूं थींदियूं।